सूरत हामीम सजदा मदीना मुनव्वरा में नाज़िल थी आहे। इन्ही में 6 रुकू ऐं 54 आयतूं आहिनि। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाह ताला जे नाले सां शुरू करियां थो जेको निहायत महिरबान बाजारो आहे। हामीम तंज़ीलुम मिनर रहमानिर रहीम। हामीम हीअ क़ुरान करीम निहायत मेहरबान बाजारे तरफ़ां नाज़िल कयल आहे। किताबुन फुस्सिलत आयातुहु क़ुरआनन अरबिय्यन लिक़ौमिन यअलमून बशीरन व नज़ीरा फ़अअरद अक्सरुहुम फ़हुम ला यस्मऊन। ही उहो किताब आहे जंहिं जूं आयतूं चिटियूं बयान कयूं वयूं आहिनि। क़ुरान करीम अरबी में आहे जेको उन क़ौम खे बिशार ॾींदड़ ऐं ॾेॼारींदड़ आहे जेके ॼाणनि था। पोइ उन्हनि मां घणनि इनकार कयो, पोइ इहे नथा ॿुधनि। وقالوا قلوبنا في أكنة مما تدعونا إليه وفي آذاننا وقر ومن بيننا وبينك حجاب فاعمل إننا عاملون। ऐं चवनि था तव्हां जंहिं ॾांहुं असांखे सॼो था उन लाइ असांजी दिलनि ते पर्दा आहिनि ऐं असांजे कननि में गराई आहे ऐं असांजे ऐं तव्हांजे विच में हिजाब आहे। पोइ तव्हां अमल करियो, बेशक असीं आमिल आहियूं। قل إنما أنا بشر مثلكم يوحى إلي أنما إلهكم إله واحد فاستقيموا إليه واستغفروه وويل للمشركين الذين لا يؤتون الزكاة وهم بالآخرة هم كافرون। रसूल अरबी तव्हां फरमायो आऊं तव्हां जहिड़ो बशर आहियां, मूं ॾांहुं वही मोकिली वञे थी। तव्हांजो महबूद हिकु अल्लाह आहे। पोइ तव्हां उन ॾांहुं सिधा थियो ऐं उन खां बख़्शिश तलब करियो ऐं मुशरिकनि लाइ वेल आहे जेके माण्हू ज़कात नथा ॾियनि ऐं उहे ई आख़िरत जो इनकार कंदड़ आहिनि। إن الذين آمنوا وعملوا الصالحات لهم أجر غير ممنون। पोइ जिन माण्हू रसूल अरबी ऐं क़ुरान करीम ते ईमान आंदो ऐं अमल सालेह कया उन्हनि लाइ अणखुट सवाब आहे। قل أئنكم لتكفرون بالذي خلق الأرض في يومين وتجعلون له أندادا ذلك رب العالمين। रसूल अरबी तव्हां फरमायो छा तव्हां उन मुक़दस हस्ती जो इनकार करियो था जे ज़मीन खे 2 ॾींहंनि अंदरि पैदा फरमायो ऐं तव्हां उन जा शरीक बनायो था। उहो रब्बुल आलमीन आहे। وجعل فيها رواسي من فوقها وبارك فيها وقدر فيها أقواتها في 4 أيام سواء للسائلين। ऐं अल्लाह ताला उन जी ज़मीन मां उन जे मथां जबल पैदा कया ऐं उन में बरकत रखियाई, उन में उन्हनि जे रहंदड़नि लाइ रिज़्क़ रोज़ी मुक़रर कयईं ठीक 4 ॾींहंनि में। सवाल कंदड़ लाइ उन में मुकमिल जवाब आहे। ثم استوى إلى السماء وهي دخان فقال لها وللأرض ائتيا طوعا أو كرها قالتا أتينا طائعين। उन खां पोइ आसमान ॾांहुं तवजह कयईं ऐं उहो दूहो हो। पोइ उनखे ऐं ज़मीन खे हुकुम कयईं त तव्हां ॿई ख़ुशीअ सां या नाख़ुशीअ सां हाज़िर थियो। ॿिन्ही अर्ज़ कयो असीं ख़ुशी सां हाज़िर थियासीं। فقضاهن 7 سماوات في يومين وأوحى في كل سماء أمرها وزينا السماء الدنيا بمصابيح وحفظا ذلك تقدير العزيز العليم। पोइ 7 आसमाननि खे 2 ॾींहंनि अंदरि पैदा कयईं ऐं हर हिकु आसमान ॾांहुं संदसि हुकुम मोकिलियईं ऐं दुनिया जे आसमान खे असां तारनि सां सींगारियो ऐं उनखे महफ़ूज़ बनायो। इहा तक़दीर आहे उन ग़ालिब इल्म वारे जी। فإن أعرضوا فقل أنذرتكم صاعقة مثل صاعقة عاد وثمود। पोइ जेकॾहिं इहे इनकार कनि पोइ रसूल अरबी
तव्हां उन्हनि खे चओ त आउं तव्हांखे उन सख़्त अज़ाब खां ॾिॼारियां थो जेको सख़्त अज़ाब आद ऐं समूदी क़ौम ते आयो إذ جاءتهم الرسل من بين أيديهم ومن خلفهم ألا تعبدوا إلا الله قالوا لو شاء ربنا لأنزل ملائكة فإنا بما أرسلتم به كافرون जंहिं वक़्तु उन्हनि वटि अॻियां ऐं पोयां पैगंबर आया उन्हनि चयो तव्हां न इबाद करियो मगर अल्लाह जी इन्हनि चयो जेकॾहिं असांजो रब चाहे त मोकिले हा मलाइकनि खे उहो बेशक असीं तव्हांजी रिसालत जा इनकारी आहियूं فأما عاد فاستكبروا في الأرض بغير الحق وقالوا من أشد منا قوة أولم يروا أن الله الذي خلقهم هو أشد منهم قوة وكانوا بآياتنا يجحدون पर पोइ आद क़ौम पोइ उन्हनि ज़मीन में नाहक तकबुर कयो ऐं चयो त असां खां कुवत में वधीक केरु आहे छा उन्हनि न ॾिठो त बेशक अल्लाह ताला उहो आहे जंहिं तव्हांखे पैदा कयो उहो उन्हनि खां कुवत में घणो वधीक आहे ऐं उहे असांजी आयतुनि जो इनकार कंदा हुआ فأرسلنا عليهم ريحا صرصرا في أيام نحسات لنذيقهم عذاب الخزي في الحياة الدنيا ولعذاب الآخرة أخزى وهم لا ينصرون पोइ असां उन्हनि ते मनूस ॾींहं में तेज़ तूफ़ान मोकिलियो इन लाइ त असीं उन्हनि खे दुनिया जी हयाती में ख्वारी वारो अज़ाब ॾेखारियूं ऐं आख़िरत जो अज़ाब त वधीक ख्वारी वारो आहे ऐं उन्हनि जी का बि मदद न कई वेंदी وأما ثمود فهديناهم فاستحبوا العمى على الهدى فأخذتهم صاعقة العذاب الهون بما كانوا يكسبون ऐं पर समूदी क़ौम पोइ असां उन्हनि खे हिदायत ॾिनी पोइ उन्हनि हिदायत जे एवज़ गुमराही खे पसंदि कयो पोइ असां उन्हनि खे संदन बदामाली सबबां अज़ाब ॾेई हलाक कयो ونجينا الذين آمنوا وكانوا يتقون ऐं असां उन्हनि माण्हुनि खे निजात ॾिनी जिन उन्हनि मां ईमान आंदो ऐं परहेज़गारी इख्तियार कई ويوم يحشر أعداء الله إلى النار فهم يوزعون ऐं क़यामत जे ॾींहुं अल्लाह ताला जा दुश्मन दोज़ख ॾांहुं हकलिया वेंदा पोइ उहे पोयनि जे अचण ताईं रोकिया वेंदा حتى إذا ما جاءوها شهد عليهم سمعهم وأبصارهم وجلودهم بما كانوا يعملون हेसि ताईं जो जॾहिं उहे उते पहुचंदा त उन्हनि ते संदन कन ऐं संदन अखियूं ऐं संदन खलूं संदन कयल अमलनि बाबति शायदि थींदियूं وقالوا لجلودهم لم شهدتم علينا قالوا أنطقنا الله الذي أنطق كل شيء وهو خلقكم أول مرة وإليه ترجعون ऐं उहे पंहिंजे खलुनि खे चवंदा तव्हां असां ते छो शाहिदी ॾिनी आहे उहे चवंदियूं असांखे उन अल्लाह ॻाल्हायो आहे जंहिं हर ॻाल्हाईंदड़ शइ खे ॻाल्हायो आहे ऐं उन तव्हांखे पहिरियों दफ़ो पैदा कयो ऐं तव्हां उन ॾांहुं मोटाया वेंदा وما كنتم تستترون أن يشهد عليكم سمعكم ولا أبصاركم ولا جلودكم ولكن ظننتم أن الله لا يعلم كثيرا مما تعملون ऐं तव्हां उन खां कीअं लिखी सघो था जो तव्हां ते तव्हांजा कन ऐं तव्हां जूं अखियूं ऐं तव्हां जूं खलूं तव्हांजे ख़िलाफ़ शाहिदी ॾींदियूं पर तव्हां गुमान कयो त बेशक अल्लाह ताला तव्हांजे घणनि अमलनि खे नथो ॼाणे وذلكم ظنكم الذي ظننتم بربكم أرداكم فأصبحتم من الخاسرين ऐं इहो फ़क़ति तव्हांजो गुमान आहे जेको तव्हां पंहिंजे रब लाइ रखियो हो उन ई तव्हांखे हलाक कयो पोइ तव्हां फिरी नुक़सान वारनि मां थी पिया فإن يصبروا فالنار مثوى لهم وإن يستعتبوا فما هم من المعتبين पोइ जेकॾहिं इहे सबुर कनि
पोइ बाहि उन्हनि लाइ टिकाणो आहे ऐं जेकर इहे पंहिंजे रब खे राज़ी करणु चाहिनि पोइ उहो उन्हनि जो चवणु न मञींदो وقيضنا لهم قرناء فزينوا لهم ما بين أيديهم وما خلفهم وحق عليهم القول في قد خلت من قبلهم من الجن والإنس إنهم كانوا خاسرين ऐं असां उन्हनि यानी काफ़रनि लाइ दुनिया में कुझु साथी मुक़ररु कया पोइ उन्हनि इन्हनि जी निगाहुनि में दुनिया खे सिंगारियो ऐं आख़िरत खे विसारियो ऐं उन्हनि ते ॻाल्हि साबित थी उन्हनि उम्मतुनि में जेके उन्हनि खां अॻु जिन्ननि ऐं इंसान मां गुज़रिया आहिनि बेशक इहे नुक़सान कंदड़ हुआ وقال الذين كفروا لا تسمعوا لهذا القرآن والغوا فيه لعلكم تغلبون ऐं काफ़रनि चयो जॾहिं क़ुर पढ़ियो वञे त तव्हां ही क़ुर न ॿुधो ऐं तव्हां हुन में अजाई गुफ़्तगू करियो त मन तव्हां ग़ालिब थियो فلنذيقن الذين كفروا عذابا شديدا ولنجزينهم أسوأ الذي كانوا يعملون पोइ असीं यकीनन काफ़रनि खे सख़्त अज़ाब चखाईंदासीं ऐं यकीनन असीं उन्हनि खे संदन बदअमाली खां वधीक सज़ा ॾींदासीं ذلك جزاء أعداء الله النار لهم فيها دار الخلد جزاء بما كانوا بآياتنا يجحدون इहा बाहि अलाह ताला जे दुश्मननि जी जज़ा आहे इन ई में उन्हनि लाइ हमेशह रहण आहे इहा जज़ा उन जे करे त इहे असांजी आयतुनि जो इनकार कंदा हुआ وقال الذين كفروا ربنا أرنا الذين أضلانا من الجن والإنس نجعلهما تحت أقدامنا ليكونا من الأسفلين ऐं काफ़र चवंदा हे असांजा रब असांखे उहे जिन ऐं माण्हू ॾेखार जिन असांखे गुमराह कयो असीं उन्हनि खे पंहिंजे पेरनि जे हेठां करियूं इन लाइ त उहे तमामु हेठियुनि मां हुजनि إن الذين قالوا ربنا الله ثم استقاموا تتنزل عليهم الملائكة ألا تخافوا ولا تحزنوا وأبشروا بالجنة التي كنتم توعدون बेशक जिन माण्हू चयो असांजो रब अल्लाह आहे उन खां पोइ साबित कदम रहिया उन्हनि ते विसाल वक़्तु मलाइक नाज़िल थियनि था मलाइक चवनि था तव्हां ख़ौफ़ न करियो ऐं तव्हां ॾुख न करियो ऐं तव्हां उन बेश्त जे मिलण ते ख़ुशि थियो जंहिंजो दुनिया में पैगंबरनि तव्हां सां वाइदो कयो हो نحن أولياؤكم في الحياة الدنيا وفي الآخرة ولكم فيها ما تشتهي أنفسكم ولكم فيها ما تدعون दुनिया जी हयाती ऐं आख़िरत में असीं तव्हांजा मददगार आहियूं ऐं तव्हां लाइ बेश्त में उहो आहे जेको तव्हांजी दिलि चाहींदी ऐं तव्हां लाइ उन में उहो आहे जेको तव्हां घुरंदा نزلا من غفور رحيم इहा अलाह ताला जे तरफ़ां महिमानी आहे ومن أحسن قولا ممن دعا إلى الله وعمل صالحا وقال إنني من المسلمين रसूल अरबी जे कौल खां बहितर छा थी सघे थो जेको पाण अलाह ताला सॾे थो ऐं पाण अमल साले करे थो ऐं चवे थो बेशक आऊं फरमान बरदारनि मां आहियां ولا تستوي الحسنة ولا السيئة ادفع بالتي هي أحسن فإذا الذي بينك وبينه عداوة كأنه ولي حميم ऐं भलाई ऐं बुराई पाण में बराबरि थी नथियूं सघनि तव्हां बुराई जे बदिले में भलाई करियो पोइ फौरन तव्हांजो दुश्मन फिरी ईअं थींदो जीअं कि तव्हांजो पको दोस्त وما يلقاها إلا الذين صبروا وما يلقاها إلا ذو حظ عظيم ऐं इहा नेमत नथी मिले मगर जिन माण्हू सबुर कयो ऐं इहा नेमत नथी मिले मगर वॾे ख़ुशि नसीब खे وإما ينزغن
ينزغنك من الشيطان نزغ فاستعذ بالله إنه هو السميع العليم ऐं हे ॿुधंदड़ जेकॾहिं तोखे शैतान जे तरफ़ां को विसवसो पैदा थिए त पोइ तूं फौरन अल्लाह खां पनाह घुर बेशक उहो ई ॿुधंदड़ ॼाणंदड़ आहे ومن آياته الليل والنهار والشمس والقمر لا تسجدوا للشمس ولا للقمر واسجدوا لله الذي خلقهن إن كنتم إياه تعبدون ऐं उन जी निशाननि मां राति ऐं ॾींहुं ऐं सिज ऐं चंड आहे तव्हां सिज ऐं चंड खे सजदो न करियो पर उन अल्लाह ताला खे सजदो करियो जंहिं उन्हनि खे पैदा कयो जेकॾहिं ख़ासि तव्हां उन जी इबादत करियो था فإن استكبروا فالذين عند ربك يسبحون له بالليل والنهار وهم لا يسأمون पोइ जेकॾहिं उहे तकबुर कनि था पोइ उहे मुक़रब फ़रिश्ता जेके राति ॾींहुं अल्लाह जी तस्बीह पढ़नि था ऐं उहे थकिजी बेज़ार नथा थियनि हीअ आयत शरीफ़ सजदे जी आहे हिन जाइ ते सजदो करणु वाजिब यानी लाज़िम आहे ومن آياته أنك ترى الأرض خاشعة فإذا أنزلنا عليها الماء اهتزت وربت إن الذي أحياها لمحيي الموتى إنه على كل شيء قدير ऐं बेशक तूं हुन जी निशाननि मां ख़ुश्क गैराबा ज़मीन ॾिसीं थो पोइ जॾहिं असीं हुन जे मथां बारिश वसायूं था त इहा ज़मीन ताज़ी थी थल्ला उभारे थी बेशक जेको उन खे ॼारे थो यकीनन उहो ई मोलनि खे ॼारींदड़ आहे बेशक उहो हर शइ ते قادر आहे إن الذين يلحدون في آياتنا لا يخفون علينا أفمن يلقى في النار خير أم من يأتي آمنا يوم القيامة اعملوا ما شئتم إنه بما تعملون بصير बेशक जेके माण्हू असांजे आयतुनि में कहिड़ाई तलब कनि था उहे असां खां मख़फ़ी न आहिनि छा पोइ उहो माण्हू बहितर आहे जेको बाहि में विधो वञे या उहो बहितर आहे जेको क़यामत जे ॾींहुं बाहि खां अमुन में आहे जेको तव्हां चाहियो उहो अमल करियो बेशक उहो तव्हांजे अमलनि खे ॾिसंदड़ आहे إن الذين كفروا بالذكر لما جاءهم وإنه لكتاب عزيز बेशक जेके माण्हू मुक़दस ज़िक्र जो इनकार कनि था जॾहिं उहो उन्हनि वटि पहुतो बेशक उहो हिकु मुक़दस किताब आहे لا يأتيه الباطل من بين يديه ولا من خلفه تنزيل من حكيم حميد बातिल उन जे अॻियां ऐं पोयां नथो अची सघे उहो नाज़िल कयल आहे वॾी हिकमत वारे सारायल रब जे तरफ़ां ما يقال لك إلا ما قد قيل للرسل من قبلك إن ربك لذو مغفرة وذو عقاب أليم काफ़रनि जे तरफ़ां तव्हांखे उहो कुझु चयो वञे थो जेको उन्हनि तव्हां खां अॻियनि पैगंबरनि खे चयो बेशक तव्हांजो रब मग़फ़िरत जो मालिक ऐं दर्दनाक अज़ाब कंदड़ आहे ولو جعلناه قرآنا أعجميا لقالوا لولا فصلت آياته أأعجمي وعربي قل هو للذين آمنوا هدى وشفاء والذين لا يؤمنون في آذانهم وقر وهو عليهم عمى أولئك ينادون من مكان بعيد ऐं जेकॾहिं असीं क़ुर करीम खे अजमी ज़बान में नाज़िल करियूं हा यानी गैर अरबी ज़बान में त यकीनन इहे चवनि हा त उन जूं आयतूं छो न चिटियूं कयूं वयूं छा क़ुर अजमी ऐं रसूल अरबी तव्हां फरमायो इहो क़ुर मोमिननि लाइ हिदायत ऐं शिफ़ा आहे ऐं जेके माण्हू ईमान नथा आणनि उन्हनि जे कननि में ॻराई आहे ऐं क़ुर करीम उन्हनि लाइ ऊंधाई आहे जीअं उन्हनि खे परे खां फिरियो वञे थो ولقد آتينا موسى الكتاب فاختلف فيه ولولا كلمة سبقت من ربك لقضي بينهم وإنهم لفي شك منه مريب ऐं बेशक असां मूसा खे किताब अता कयो
पोइ उन में इख़्तिलाफ़ कयो वियो ऐं जेकॾहिं अज़ाब लाइ अलाह जो पहिरियां ई फ़ैसिलो थियल न हुजे हा यकीनन हुन जे विच में फ़ैसिलो कयो वञे हा ऐं बेशक इहे ई उन शक में मशकूक आहिनि من عمل صالحا فلنفسه ومن أساء فعليها وما ربك بظلام للعبيد जेको माण्हू नेक अमल करे थो उहो पंहिंजे लाइ करे थो ऐं जेको गुनाह करे थो पोइ उन जो बार उन ते आहे ऐं तव्हांजो रब बाननि ते ज़ुल्म कंदड़ नाहे إليه يرد علم الساعة وما تخرج من ثمرات من أكمامها وما تحمل من أنثى ولا تضع إلا بعلمه ويوم يناديهم أين شركائي قالوا آذناك ما منا من شهيد क़यामत जो इल्मु अलाह ताला ॾांहुं मोटायो वञे थो ऐं को मेवो पंहिंजे खौल मां नथो निकिरे ऐं का मोनस हमल वारी नथी थिए ऐं का मोनस ॿार नथी ॼणे मगर अलाह ताला जे इल्म में आहे ऐं उहो उन ॾींहुं मुशरिकनि खे सॾींदो ऐं चवंदो अॼु मुंहिंजा शरीक किथे आहिनि इहे चवंदा असां तोखे इतला ॾिनूं त असां मां को बि शिरक लाइ गवाह नाहे وضل عنهم ما كانوا يدعون من قبل وظنوا ما لهم من محيص ऐं उन्हनि खां उहे बुत ग़ाइब थींदा जिन जी इहे दुनिया में इबादत कंदा हुआ ऐं उहे यकीन कंदा त उन्हनि लाइ का भॼण जी जाइ कान्हे لا يسأم الإنسان من دعاء الخير وإن مسه الشر فيئوس قنوط काफ़र जी दिल ख़ैर जी दुआ खां नथी भरिजे ऐं जेकॾहिं खेसि का तकलीफ़ पहुचे थी त पाण ख़ैर ऐं रहमत इलाही मां मायूस थिए थो ولئن أذقناه رحمة منا من بعد ضراء مسته ليقولن هذا لي وما أظن الساعة قائمة ولئن رجعت إلى ربي إن لي عنده للحسنى فلننبئن الذين كفروا بما عملوا ولنذيقنهم من عذاب غليظ ऐं जेकॾहिं असीं उनखे तकलीफ़ पहुचण खां पोइ पंहिंजे तरफ़ां रहमत जो मज़ो चखायूं था त ज़रूरु चवंदो हीउ मुंहिंजो हक़ आहे ऐं मूंखे क़यामत जे अचण जो गुमान नाहे ऐं जेकॾहिं बिलफर्ज़ आऊं पंहिंजे रब ॾांहुं मोटायो वियुसि त यकीनन उन वटि मूं लाइ भलाई हूंदी पोइ असीं काफ़रनि लाइ संदन बदअमाली ज़रूरु बयानु कंदासीं ऐं असीं ज़रूरु उन्हनि खे सख़्त अज़ाब चखाईंदासीं وإذا أنعمنا على الإنسان أعرض ونأى بجانبه وإذا مسه الشر فذو دعاء عريض ऐं जंहिं वक़्तु असीं काफ़र ते का नेमत करियूं था त उहो मुंहुं फेराए थो ऐं पंहिंजे तरफ़ परे हटे थो ऐं जॾहिं उनखे तकलीफ़ पहुचे थी पोइ घणियूं दुआऊं घुरे थो قل أرأيتم إن كان من عند الله ثم كفرتم به من أضل ممن هو في شقاق بعيد रसूल अरबी तव्हां उन्हनि खे फरमायो मूंखे तव्हां ॿुधायो जेकॾहिं क़ुर करीम अलाह जे तरफ़ां आहे पोइ तव्हां उनजो इनकार करियो था उन खां वधीक केरु गुमराह थी सघे थो जेको परे वारी बदबख्ती में आहे سنريهم آياتنا في الآفاق وفي أنفسهم حتى يتبين لهم أنه الحق أولم يكف بربك أنه على كل شيء شهيد असीं जल्द उन्हनि खे आस पास में पंहिंजूं निशानियूं ॾेखारींदासीं ऐं संदन वजूदनि में बि एसि ताईं जो ज़ाहिर थींदो त बेशक क़ुर करीम हक़ आहे रसूल अरबी छा तव्हांजे रब जे लाइ इहो काफ़ी नाहे त बेशक उहो हर शइ ते गवाह आहे ألا إنهم في مرية من لقاء ربهم ألا إنه بكل شيء محيط ख़बरदार बेशक उहे पंहिंजे रब सां मुलाक़ात करण में मशकूक आहिनि ख़बरदार बेशक उहो हर शइ खे इहातो कंदो